दीनो दुनिया की दौलत लुटाते रहे, फिक्रो वाक़े का तोशा संभाले हुए, जो भी रास्ता चुना उस पे चलते रहे। माल वाले हकारत से तकते रहे, तान करते रहे, हाथ मलते रहे। हमने उन पर किया हर्फ़े हसन जन, जिनकी हैबत से दुनिया लरसती रही, जिन पे आंसू बहाने को कोई न था, अपनी आंख उनके गम में बरसती रही। सबसे ओझल हुए, हुक्म हाकिम से हम कैद खाने सहे, ताज़ियाने सहे। लोग सुनते रहे, सादे दिल की सदा अपने नगमे सलाखों से छनते रहे। खूंच का दहर का, खूंच का दहर का, खूंच का आईना, दुख भरी खल्क का दुख भरा दिल है हम, तब शायर है जिंगाए अदलो सितम, मुनसफे खैर और शर, हको बातिल है हम। हर दौर में हम, हर जमाने में हम जहर पीते रहे, गीत गाते रहे। दावत खिताब दीजिए तो अदीब, दानिश्वर, नकाद, लेखक, मुकर्रर, चोटी दे कानूनदान, अवामी तहरीक के मरकजी सदर, नौजवान जी दिले जी धड़कन, मोहतरम अयाज लतीफ अलिया साहब, जिनके हर दौर में हो जो, हर दौर में हो जो, फूकी न झुके हो जो, उन दौरी रहो जो, महराज मौजूद, गुल्लन जी बरखा, आतुल जो लीडर, आमुल जो लीडर, इन सिंध जो वारिस, जो कहे तो गुर्जे, की शाह तो गुर्जे, ओ दम दमादम, ओ दम दमादम, ओ दम दमादम, ओ दम दमादम, हर दौर में हो जो, फूकी न झुके जो, उन दौरी रहो जो, महराज मौजूद, गुल्लन जी बरखा, इन सिंध जो लीडर, इन कौम जो वारिस, दरिया जो वारिस, ऐशा जो ना हो, हर भेड़ जो वारिस, मजलूम जो वारिस, महकूम जो वारिस, मजबूर जो वारिस, तो कहे तो गुर्जे, तो कहे तो गुर्जे, ईशा तो गुर्जे। नारे अली जो। आओ सभिनी दोस्तन के गुजारिश कंदुसि त पाकिस्तान जी हुकूमत ऐं सिंध जी हुकूमत जी दरिंदगी ऐं बेहिसी जो शिकार बणिजी वेंदड़ असांजे हिकिड़े प्यारे भाउ जे वफ़ात जी ॾुख ऐं उन जे ताज़ियत तौर हिक मिंट जी ख़ामोशी इख्तियार कनि, जेको भाउ कुछ कलाक अॻु में असां खां खसी वियो आहे, सिंध जो अलबेलो लेखक तारिक आलम अबड़ो, जेको आख़िरी घड़ीअ ताईं इलाज लाइ निहारींदो रहियो। सिंध सरकार पैसा मंज़ूर न कया ऐं हू कुछ घड़ियूं अॻु में असां खां मोकिलायो। महिरबानी। दुनिया में हर जगह हज़ारे लखे सालन खां चुरपुर ऐं स्टेटस को जे विच में जंग हलंदड़, पुराण ऐं नाण जे विच में झेड़ो हलंदड़,
नवाण ऐं पुराण। तव्हांजो घर हुजे, घर में पोड़ो ॾाढो हूंदो, पण ॾाढो हूंदो, उहो चवंदो हिकिड़ो घर हुजे, 3 कमरा हुजनि, अॻियां वरांडो हुजे, अॻियां पधर हुजे, अंगण हुजे। ऐं जेके नवां नौजवान हूंदा से चवंदा घर हाणे ईअं कोन ठहंदा आहिनि, घरनि में पहिरीं विरांडो ऐं पोइ अंगण कोन हूंदो आहे, हाणे घरनि जे विच में लाउंज हूंदो। पुराणो माण्हू चवंदो त बाथरूम परियां अंगण में हुजे, काकूस खे घरनि जे विच में ठहंदा आहिनि कमरनि सां, ओ परियां 50 कद अञा जे वस हलनि त घर में बि न हुजे, ओ परियां जेका निम लॻी पई आहे जंग जे ख़्याल सां होॾां वञणु खपे। पर जेको नओं माण्हू हूंदो, शहरनि में रहंदो, तंहिंखे ख़बर हूंदी त अटैच बाथ हूंदा आहिनि। पुराणो माण्हू चवंदो त मोबाइल फोन संभाले कोन सघिबो, ज़रे ज़रे किरी पवंदो, भॼी पवंदो, नुक़सान, मोबाइल वठणु फज़ूल आहे। पोइ नओं माण्हू चवंदो नवनि ख़्यालनि जो, ज़रूरी न आहे उमिरि जो नंढो हुजे, नवनि ख़्यालनि जो, उहो चवंदो विञाइजी विञाइजी घणा विञाइजंदा, हिकिड़ो दफ़ो विञाइजंदो, ॿियो दफ़ो विञाइजंदो, पोइ संभाले वठंदासीं। पुराणो माण्हू चवंदो त बाबा ॾिफी थी सवारी ख़तरनाक, पट पटियो ॾिफी थो, 4 टंगुनि वारी सवारी हुअणु खपे, गॾह, घोड़ो, बैलगाॾी, 4 टंगूं, ॾिफी थी धक ॾेई वेंदी। नौजवान चवंदो हा ॾिफी थी ख़तरनाक, पर ॾिफी थी शहदादपुर मां हाला पुॼाईंदी 20 मिंटनि में, गॾह पुॼाईंदी 2 कलाकनि में। तंहिंजे करे इहा जंग जारी रहंदी। पोइ पुराणा पंहिंजा वरी नवां नंढड़ा नंढी उमिरि जा बालका तयारु कंदा, जेके चवंदा ॾाढो सही थो चए, उमिरि जा नंढड़ा हूंदा पर ख़ौफ़, एहतियात, पुराण पसंदी, स्टेटस को वो ॾाढे जो पासो वठंदा, नए रिस्क खंदड़ माण्हूअ खां लहराईंदा। ख़ौफ़, एहतियात, ख़ौफ़ खे नालो ॾिबो एहतियात जो, डप जो, हीअं न कयो मथां ही थी पए, ख़बरदार बड़ा मारिजी वेंदो, खबरदार। आरसीसी का जाइ ठहराइबी आहे छा? न को टीयर, न को गाजर, लोह जा सरिया पिया आहिनि छित में, केॾी महिल छित फेंको अची करे त पोइ उन्हनि खे ख़बर ई कान्हे त टीयर गाजरनि खां सरियनि वारी छित वधीक मज़बूत हूंदी आहे। अकुल कोन्हे न, ख़बर ई कान्हे हुननि खे, ख़बर कान्हे त गॾे ऐं मोटरसाइकिल में कहिड़ो फ़र्क़ु आहे, हुननि खे ख़बर कान्हे त कबूतर सां नियापो मोकिलिबो या हुनजे बजाए मोबाइल फोन कबो, कबूतर भटकी अलाए केॾांहुं निकिरी वञे। उहो नूरजान जहांगीर जो ज़मानो थोरी आहे, मोबाइल फोन डायरेक्ट उनखे लॻंदो जंहिंजे खीसे में मोबाइल हूंदो। पर इहो अकुल, पोइ इहो 50-100 सालनि खां अकुल ईंदो। अंग्रेज़ी में चवंदा आहिनि डिफीट इज एन ऑर्फन एंड विक्ट्री हैज मैनी गॉड फादर्स। शिकस्त यतीम आहे, फतह जा कई वारिस हूंदा। जेकॾहिं तव्हीं को नओं कमु कंदो ऐं उन में कयो ग़लती त ॾाॾो पड़ॾाॾो, चाचो, मामो, पुफी, मासी, मूं तोखे अॻे ई चयो कोन थे, मूं तोखे चयो छोरीअ खे न पढ़ाए, हाणे ख़बर पई छोरी वई भॼी, मूं तोखे तॾहिं चवंदा उठ तॾहिं त रुना जॾहिं बोरा ते सुबिया, मूं तोखे चयो कोन अहिड़ी ॿारणी न कर। पर जे छोकिरी वई पढ़ी ऐं छोकिरी थी वई MBBS ऐं छोकिरो थी वियो इंजीनियर ऐं कैबिन जे बजाए हलियो वियो इस्लामाबाद कायदे आज़म यूनिवर्सिटी पढ़ण, उतां हलियो वियो परॾे, हाणे वरी $500 या 10,000 रुपया बि मोकिले, पोइ वरी उहो चाचो पुफी लठ ते हलंदो ईंदो, अबा मूं तोखे अॻु में ई सलाह ॾिनी त छोकिरो ई दाणो अथई, इन दाणे ते जेका सीड़प कंदे उहा मोटी मिलंदी। तंहिंजे करे ही जेके नौजवान आहिनि, इन्हनि नौजवाननि जे राह में, सिंध जे नौजवाननि जे राह में हज़ारे रुकावटूं, हीअं न कयो, हूअं न कयो, हीअं न कयो, नारो ही छो आयो, जिमिर छो आयो, बस में अॻियां छो वियो, झंडो हण थंबे ते चढ़ी, पोइ वरी थंबे तां किरी बि पवंदो,
100 ॼणा उन्हनि मां 100 ॼणा खंबे ते चढ़ी झंडो हणंदा, उन्हनि मां हिकिड़ो सचपच किरी पवंदो। 30 ॼणा मोटरसाइकिल तेज़ हलाईंदा वेंदा जेका न हलाइण खपे, पर उन मां को हिकिड़ो वज़ीर उमराणी वांगुरु कंहिं एक्सीडेंट जो शिकार थी वेंदो। 100 ॼणा भाड़ियो ते वेठा हूंदा ऐं कोन पुछंदा, ऐं हिकिड़ो माण्हू उथी खड़ो थींदो ऐं मुड़ुस थींदो ऐं मुड़ुस थी सिंध यूनिवर्सिटी में गुंडनि खे चैलेंज कंदो ऐं आशिक़ जुड़नि जे वांगुरु शहीद थी वेंदो, पर पोइ सॼी सिंध उन शहीद जा किस्सा ॻाईंदी, उन जा नग़मा ॻाईंदी। तंहिंजे करे स्टेटस को बीठल पाणी ऐं वहंदड़ पाणीअ में जंग जारी रहंदी। बीठल पाणी, धप करे वियल पाणी, सेवारियल पाणी, उन में जॾहिं बि वहंदड़ पाणी अची मिलंदो त बीठल पाणी उनखे रोकण जी कोशिश कंदो। अॼु ही जेके 1000 माण्हू हिते इस्तक़बाल आया सॼे शहर मां, जेको गश्त थियो, उनखे ॾिसी सचमुच मूंखे लॻो त को बाग़ आहे, को चमन आहे, का कहकशां आहे गुलनि जी, सितारनि जी। रस्तनि ते नौजवान हलन पिया, अखियुनि में चमक, अखियुनि में चमक, चपनि ते मुस्कुराहटूं, नारा, झंडा, जज़्बा, इन्हनि जी अखियुनि खे अची ॾिसो, तव्हांखे ख़बर पवंदी त नई सिंध कहिड़ी आहे। जिए जिए जा नारा हिननि जे अंदर मां निकिरनि था, पंहिंजे उस्ताद जे एहतराम में, पाकिस्तान जे ऐं नंढे खंड जे वॾे मुफ़क्किर जे एहतराम ऐं प्यार विचां। ऐं ही जेको जोश ऐं जज़्बे जो इज़हार कनि था, उहो आर्टिफिशियल न आहे, उहो हुन जे अंदर मां भड़का ॾेई निकिरे थो।